Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। घर जो एडो कम आहे, बाहर ओताक ते भी बटे मेहमान रोज ईंदा आहिनि, उन जी मानी टिकी भी तू करी। तू थकजी कान थी? थक भी ता आहियां, पर घर मुंहिंजो आहे, कमकार त करणो आहे। घर जे कम में का हथ मंडराइण वारी हथ नथी करी? घर में नौकराणी रखां? न न, इहो मूंखे मुनासिब कोन थो लॻे। मुंहिंजो मक़सद नौकराणी मां नाहे। बाक़ी तूं छा थी चईं? मां घर जे कम में हथ वंडराइण जे लाइ सांवल जी ॿी शादी करायां? इन में कहिड़ो ऐब आहे? मर्द ॿ टे शादियूं कंदा आहिनि, जेकॾहिं सांवल ॿी शादी कई त इन में कहिड़ो हर्ज आहे? अॼु इहा ॻाल्हि कई अथई न, ॿीहर इहा ॻाल्हि न कजांइ। मूं त मिड़ी हमदर्दी ख़ातिर तोसां इहा ॻाल्हि कई। जेकॾहिं तुंहिंजी इहा हमदर्दी आहे त पोइ बुराई कहिड़ी हूंदी तुंहिंजी? हा और जेकॾहिं तुंहिंजे लाइ बुराई सोचिया न तो ख़ुदा मूंखे कॾहिं माफ़ न करे। सांवल खे औलाद जी सिक आहे, जेका तूं कॾहिं भी पूरी नथी करे सघी। उन खां पहिरियां जो सांवल जो प्यार सिक ख़ातिर तोखां मुंहुं मोड़े वञे, तूं सांवल जी ख़ुशी ख़ातिर हुनखे ॿी शादी जी इजाज़त ॾेई छॾ। मूं महिल ॾिस, तो अञा सांवल खे सुञातो ई न आहे। जंहिं ॾींहुं न तूं सांवल खे सुञातो, अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿीहर कोन कंदीअ। काश मां सांवल खे सुञाणे वञा ऐं मुंहिंजी ज़िंदगी जो साथी बणिजी वञे। सांवल जे प्यार ख़ातिर त मां होर खे भी बर्दाश्त करण लाइ तैयार आहियां। मूं महिल इहा ख्वाबनि में सेज सजाइण न छॾे ॾे। इहे दिलि में जेके अरमान अथई न, इहे कॾहिं बि पूरा कोन थींदई। बुधो बुधो गोठ वारो, ख़ासि ऐलान बुधो। बच्चल खान जे गोठ में मल्ह जो मुक़ाबलो आहे ऐं उन में फ़ख्र जी ॻाल्हि आहे। असांजे गोठ जो, असांजे दिलि जो राणू सांवल खान बि मुक़ाबले में जोड़ंदो, जेको तमामु वॾो मुक़ाबलो आहे। तव्हां सभिनी खे दावत ॾिजे थी, ॾिसण न विसारिजो। हा हिदायतला हाल तव्हांजे इलाइक़े में ज़मीनूं खपनि थियूं? जी बाबा, खपनि थियूं। सुभाणे न ॿिए ॾींहुं बचल खान पंहिंजे ॻोठ में मलाखड़ो थो कराए। सिंध जे वॾनि मल पहलवाननि सां पंहिंजे पुट खे लाहींदो। बचल मलाखड़ो कराए इहो वाज़े करण थो चाहे त उनखे असांजी दुश्मनीअ जी का बि परवाह कोन्हे। ओए, छा करणो आहे? बचल खे ॿुधाइणो आहे त मलाखड़ो कीअं थींदो आहे। उनखां पहिरियां वञी तव्हां सांवल सां मलाखड़ो मचाए अचो। ओए, इहो मलाखड़ो लाज़मी करणो आहे। जेकॾहिं बचल खे पेरनि ते झुकाइणो आहे त सांवल सां अहिड़ो मलाखड़ो कयो जो पूरो महीनो सांवल खट तां उथी न सघे। पोइ ने बचल खे ख़बर पवंदी त करम खान सां उचाइण जो अंजाम छा थींदो आहे। करम खान जे
कहर खां उन्हनि खे रब बचाए। जेकॾहिं असां इहो कमु कयो न, इन सां असां वधीक परे पइजी वेंदासीं ऐं ॻाल्हियुनि जा सभु दरवाज़ा बंदि थी वेंदा। अञा बि तूं बचल सां ॻाल्हियुनि जी उमेद रखियूं वेठो हीं? इहो बचल बीठल पाणी आहे जंहिंजी न असांखे वहकरे जी ख़बर थी पए, न ई वरी उन्हाईअ जी। जेसि ताईं असां उन पाणीअ में पत्थर नथा उछलायूं, उन जो औंत वठी नथा सघूं। हाणे को बि बहानो न हलंदो। सुभाणे जे सिज में सांवल जूं टंगूं भञी खट भेड़ो कयो। जे सांवल जूं टंगूं भञी खट भेड़ो न कयो न, त मां तव्हां सभिनी जूं टंगूं भञी तव्हांखे खट भेड़ो कंदुसि। असां तव्हांजो ॾाढो इंतज़ार कयो, पर तव्हां ॿई आयो ई कोन। ॻाल्हि सिधी आहे पीराणा, ॻोठ खां ॿाहिरि असां तव्हां सां मिलण कोन ईंदासीं। बसि ॾातू हिन ॻोठ में अचणु नथो चाहे। मथां वरी ॿुधो अथमि त बचल खान संदसि मथां ॾमरी थी पियो आहे ऐं सादिक सॼो ॾींहुं ॻोल्हींदो थो वधे त ॾातू अचे केॾां थो। तव्हांखे ॻोठ जे ॿाहिरां कारो नांग थो खाए। पीराणा नांग कोन थो खाए, पर तव्हां मथां भरोसो कोन्हे। कीअं ॾाली मां तव्हां ई खणी ॿुधायो त इन मसइले जो हल निकिरंदो कीअं? पीराणा ॾातू त ॻोठ कोन थो अचे न, तूं त अची थो न। तूं पैसा छो नथो खणी अची? पैसा के थोरा आहिनि छा? 10 लख न 10 लख असली बोरियूं भरबियूं। ऐं ॿी ॻाल्हि, ॾाढो ॾातू खान जेसीं ताईं तव्हां ॿिन्ही खां इतबार न वठंदो तेसि ताईं कोन ॾींदो। तूं असांखां एतबार वठ। ॻोठ में न तव्हां खां इतबार वठूं त हज़ारे माण्हू ॾिसंदा, समय सुवाल पैदा थींदा। तव्हां ॿई असांखे बदनाम करण जे चक्कर में आहियो छा? तव्हां ॿिन्ही खे 10 लख रुपया खपनि न, त पोइ तव्हां ॿिन्ही खे ॻोठ खां ॿाहिरि अचिणो पवंदो, न त हिकिड़ो रुपयो बि न मिलंदो आहे। ॿुधो न? ख़बर हाणे छा कयूं? अदाली मां तूं गणती न कर, कुझु न कुझु सोचूं था, को मसइले जो हल ॻोल्हियूं था। 10 लख घटि आहिनि छा? 10 लख छॾ पा छा? हलिया मूंसां। एतबार वठंदो, आख़िर चक्कर छा आहे जो ॾातू हिननि खे 10 लख ॾियण लाइ तयार आहे? हाल त ॾिस। बाबा साईं, घणी जो इन ॾातूअ ने सोभारे जे मथां इल्ज़ाम हयो आहे, पर अलाए छो बाबा साईं मुंहिंजो ॾातूअ जे मथां शक ख़तमु नथो थिए। इन करे बाबा साईं चवांव थो त मूंखे ॾातूअ खां एतबार वठी ॾियो, जीअं मुंहिंजी दिलि ॾातूअ जे तरफ़ खां मुतमइन थी वञे। सोभारो त हिन मामले में निर्वार थी चुको आहे, पोइ तव्हां ॾातू खां एतबार छो था वठो? सांवल, दिलि जे इत्मिनान जे लाइ बस। ठीकु आहे बाबा सादिक, सुभाणे न ॿिए ॾिहाड़े मलाखड़ो आहे, उन खां पोइ ॾातूअ खे घुराए तव्हां ॿिन्ही जे विच में ॻाल्हियूं करायूं था। बाबल साईं, चइबो त पंहिंजो सांवल मलाखड़े जे लाइ तयार आहे। बाबा साईं वॾा आहियो, दुआ कजो कामयाबी नसीब थी। सांवल, त तूं असांजे ॻोठ जो फ़ख्रु आहीं, घटि ई छा? तो खटियो न, माना असां खटियो, सॼे ॻोठ खटियो। पोइ सांवल सां दुआ छो न कंदासीं त तुंहिंजी कामयाबी थिए? बाबा, मुंहिंजी ज़िंदगीअ जो वॾे में वॾो ख़्वाबु आहे जेको पूरो थियण वञे पियो। सांवल जी कामयाबी
सादिक समझ तो मूंखे जवानी बख़्शे छॾींदी। मुंहिंजो वॾे में वॾो ख़्वाब इहो ई त आहे जेको पूरो थियण वञे पियो। इंशाल्लाह बाबा साईं, तव्हांखे मायूस थियणु कोन ॾिबो। बाबा मुंहिंजी दुआ अथई, अल्लाह पाक तोखे कामयाब कंदो। बाबा बचल खान, सची ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी सांवल जे मथां वॾी महिनत थियल आहे ऐं इहा महिनत इंशाअल्लाह ताला रंग ज़रूर लाईंदी ऐं असांजो सांवल कामयाब थींदो। फतेह हिन जी कदम चुमंदी बाबा साईं, ॾिसजो। हाणे अॼु मां तोखे थो ॾियां 1000 रुपए जो। पर ॿुध, अॼु को सचे गिह में सणभो बोर ठाहे को आंड्रो सणभो कयूं। काकड़े ते ज़ोर मूं ॾिनूं, मुफ़्त में हेॾियूं रड़ियूं मूं कयूं ऐं 1000 वरी पंहिंजी फ़कीराणी जे तिरी ते थो रखी। छो मूं वारी फ़कीराणी काॾे वेंदी बाबा? तव्हीं खाओ सणभा खाधा ऐं असीं वई चप चटियूं न बाबा। हाणे ये कोन थींदो, अधोधी थींदी। मूंखे ॼणे मूं ते एहसान कोन कयो अथव। जेकॾहिं मुंहिंजी शादी कराई अथव न, उहो तव्हांजो फर्ज़ हो। ॾिठई न, 1000 रुपए नोट जे करे छोरे ज़रे घटि मुंहिंजी बाह भॻी। असांजा संत इन कानन जहिड़ा ख़ुदा न खासा जेकॾहिं असांजा संत हिन उमिरि में भॼी पिया त असांजा संत अमेरिका मां बि कोन ठहंदा। भागो छोरो, ये जेके कावण वारा टेंटे करे छट हणे तो ये छॾे ई नथो। मुंहिंजो हक़ आहे मां, को मूं ॾोह थोड़ी कयो आहे। हक़ छो तोखे पंहिंजो हक़ कोन थो मिले छा? ऐं चई थी मूंखे 1000 रुपयो ॾे, 500 जो सीधो वठी अचां, 500 मोटाए मुंहं में हणई थी। नीता राणा मत्ता फुफी जे हथ में पूरो 1000 ॾिनो अथई, पोइ त असांखे रुपयो बि नसीब कोन थींदो। 500 जवन दुकान तां सीधो वठी आ, 500 अची फुफी खे ॾे। हिन छोरीअ जी नज़र में जेको लोगाऊं बुखियाऊं लोठियाऊं असांजी कंहिं बि ॻाल्हि ते एतबार ई कोन थो अचेसि। न बाबा, सही त चवे थी। हाणे एतबार जो वक़्तु वियो। चवंदा न आहिनि 2 भाइटियूं लेखो, ऐं उमे बि तव्हां ॿई एतबार करण जहिड़ा आहियो त कोन। वाह वाह, तौबा तौबा, छा त ज़मानो अची वियो। ख़ुदा जी शान आहे। जुमो 8 ॾींहं बेदे मां छोरी फुटी आई आहे, उन जे चवण ते छोरे जा कम ते ॾिस, माउ पीउ खे लेखे ई नथो। फ़कीराणी शुक्र कर जो असां ॿिन्ही जे संदन में साह आहे। सची यो पिन्यो सिन्यो पटियो सटियो हिननि जो पेट वेठा था भरियूं। ख़ुदा न खासा जेकॾहिं असीं न खट ते किरियासीं त इहो छोरो खणी असांखे न बाण जे ढेर ते उछले ईंदी। सची बाबा, जेका पोखींदव न साई लुणंदव। नूर भतारे जो कसम बतेरी रुगो लखन तू पिया ॻाल्हियूं कोन। 10 लख 8 लख 20 लख लख ई लख। हा, अलाए ख़बर ई नथो पए मतेरी त हिननि दातू सां आख़िर सौदो कहिड़ो कयो आहे। जंहिंजा हुनखे 8-10 लख उहो ॾियण लाइ तयारु आहे। सम्झ में नथो अचे हिन कंहिंखे विकियो अथनि। हाय हाय अल्लाह, ये लख अलाए कॾहिं हिन घर में ईंदा। अदा ख़बर भाॼई नितेरी ऐं रोलो जो वात बंदि कर, न त कमु थियण खां पहिरीं ई असांखे अहिड़ो ख़्वार ऐं बुछड़ो कंदा जो असां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल कोन रहंदासीं। पर जेका बि ॻाल्हि आहे मूंखे छो नथा ॿुधायो? मां का तव्हांजी दुश्मन थोरी आहियां। अकुल कर में तेरी रोलू खां वधीक को असांजो दुश्मन आहे। जे कॾहिं हिन निभागे खे ख़बर पई न त असां हथ मलींदा रहंदासीं ऐं असांजो सभु कुझु खणी वेंदो हे गधो। हाँ, जेकॾहिं मतेरी तव्हांजो सॼण आहे त दुश्मन मां बिना, इहो पक सम्झो। हाणे मूंखे त ख़बर आहे न तव्हांखे लख मिलण वारा आहिनि, पोइ मां कंहिंसां ॻाल्हि कयो आहे। अदा ख़बर कमु थियण खां अॻु में ई असांजा कम लही विया। असांजा लख त छा, पर हाणे कख बि कोन मिलंदो असांखे।
रोलू ख़ुदा जी मार पवंदई गॾ तोखे ॾेॾरांगे फूक ॼण खां सवाइ ॿियो ईंदो छा आहे? अॼु हिन जी हयाती पूरी हुई भाञी हिनखे भोर भोर करे छॾियो पर ख़ैर सो भारे जा माण्हू असांजे ॻोठ जे तरफ़ वञनि था सो बि लठियूं ऐं बाठा खयूं ख़ैर कोन थो लॻे कंहिं न कंहिंखे नुक़सान पहुचाइण जे इरादे सां निकिता आहिनि। अॼु न त ॿिए दफ़े हिनखे पूरो ज़रूरु कंदासीं। सदाई क़िस्मत हिन जो साथ न ॾींदी। भला हिन भाग हिन जा। हलो सांवल यार अकेलो न घुमंदो कर। ये तुझे ई ताड़ में होया वो 5-7 हमरा लठन सा होया और तू हथे खाली जेकॾहिं अकेलो बाहर निकरण को नथो मुड़ी तो मजा बाबा लठ बाठो या हथियार पाण सां गॾु खणंदो कर। मूं बि इहो ई महसूस कयो मामा ते मुंहिंजी ताड़ में जेकॾहिं अचनि हा न हुननि जी लठिन सां हुननि खे ई मज़ो चखाया। ओ अब्बा मां सदको वञई मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध भला सॼी उमिरि तुंहिंजी इन वाॾण छिकंदे गुज़रंदी या पंहिंजे मुस्तक़बिल लाइ कुझु सोचियो अथई? असांजो नसीब इहो ई आहे या त सॼी ज़िंदगी असां खट जो वाॾण छिकींदासीं या दोहल जूं रसियूं छिकींदे असांजी सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी। पुट फिकुर न कर मुंहिंजूं दुआऊं ज़रूरु रंग लाहींदियूं ऐं लाइन पयूं। तुंहिंजो मुस्तक़बिल सुधरंदे आउं ॾिसां पई। हा उहो कीअं मां? अब्बा कसम सां अॼु तो वारी भेण मूंसां ॻाल्हि करे वई आहे त सोभारे वारी जेका धीउ आहे न बचल ख़ानूनी जो रिश्तो हिन ॻोठ में करण थो चाहे। अमा हिन सां मुंहिंजो मुस्तक़बिल कीअं सवरंदो? इहो रिश्तो तोखे मिली सघे थो जेकॾहिं तूं हा करीं त। न न मां सोरठ सां प्यार कंदो आहियां ऐं उनखे धोखे ॾियण जो मां सोचे बि नथो सघां। ॻाल्हि त ॿुध मूं तोखे कॾहिं चयो त तूं हिन छोरी सां प्यार न कर? मूंखे ख़बर आहे मरंदो वहीं साह तो वञे ई आहे पर ॻाल्हि ॿुध टी शादी बि करे छॾ। माण्हुनि खे ॾिस ख़बर ई कान अथई 4 शादियूं कयो वेठा आहिनि ऐं तूं हाली 2 शादियूं टी शादी में कारबा ख़ता थी वञी ऐं करे छॾ। अमा मां टी शादी कोन कंदुसि। ॻाल्हि त ॿुध ओ 10 आङुरियूं गीह में अथई। हा चवनि था सोभारो जेको आहे न पंहिंजी धीअ खे ॾाज में वॾो बंगलो आलीशान ओ महल वांगुरु हूंदो उहो बंगलो ॾींदो उहो बि तुंहिंजो थींदो। ख़ाली बंगलो थोरे 50 एकड़ ज़मीन बाग़ सभु तुंहिंजा। 50 एकड़? ओए मुंहिंजे पुट वटि वॾी गाॾी हूंदी। गाॾी? हा पोइ तूं फ़कीर राणो न रईस राणो ख़ान थी वेंदे। राणो ख़ान होॾां बचल ख़ान हेॾां मुंहिंजो राणो ख़ान। आओ राणो ख़ान ई राणो ख़ान हूंदो। हा मां राणो। हा वॾेरो राणो जग जो राणो वॾेरो थी वेंदे
घुमंदे फिरंदे नौकर चाकर तुंहिंजे या पुछा हूंदा महल मलातुनि में वेठो हूंदे जहाज़नि में उॾामंदे। सोभारा खान हाणे तूं नाकारा बणिजी चुको आहीं, तोखां हाणे कुझु बि कोन थींदो। इन सांवल जो कमु तमामु हुजे हा, जेकॾहिं इहो सादिक न अचे हा त जे सादिक आयो त सांवल सां गॾु उनखे बि लेटाए विझो हा। करम खान अॻु में सादिक जे छोकिरीअ जे अगवा जो कूड़ो इल्ज़ाम असां मथां लॻल आहे। जेकॾहिं वरी बि सादिक खे असां लेटायूं हा न त उन्हनि खे पूरी पक थी वञे हा त उन छोकिरीअ खे असां ई अगवा कयो आहे। जॾहिं इल्ज़ाम लॻल आहे त पोइ उन्हनि सां रिआयत छो कयूं? ग़लती थी वई। मां सम्झां थो त तोखां को बि कमु सवलो कोन थींदो, पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, जेकॾहिं सुभाणे सांवल मलाखड़े में लथो त पोइ तुंहिंजो ख़ैरु कोन्हे। हर हाल में सांवल खे खट भेड़ो करे अच, न त मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो। दोबारा तूं खट ते सुतल हूंदे। करम खान तूं अजायो होश न विञाए, सुभाणे सॼो ॾींहुं पियो आहे, कीअं बि करे सांवल खे लेटाईंदुसि। जेकॾहिं सांवल ॿार असांखे न मिलियो न त हुनजे ओताक ते चढ़ी वञी इहो कमु कंदासीं। हर हाल में मां बच्चल खे झुकाइण थो चाहियां, तंहिं करे सोभारा इहा सुस्ती छॾ, फुर्ती ॾेखार। मां जेको कुझु बि कयां उहो तुंहिंजी इज़त लाइ थो कयां। जीअं इहो बच्चल छोकिरीअ खे पाण वठी अची असांजे हवाले करे, बच्चल पंहिंजी ग़लतीअ जी असां खां माफ़ी नथो घुरे, ओस ताईं उन सां का बि रिआयत जी गुंजाइश कोन्हे। सांवल खां अलावा बच्चल जे ॻोठ जो को बि माण्हू रुख चढ़ेव त उनखे लेटाए विझो। बच्चल जे ॻोठ वारनि जो घरनि खां निकिरण हराम करे छॾियो। बाबा सांवल मल्ह में वञी बाक़ी हिकिड़ो ॾींहुं बचियो आहे, हाणे तूं इहे ॿिया कम कार छॾ, मल्ह ते ध्यानु ॾे। सच में बाबा सांवल मल्ह विढ़ंदो? हा बाबा, छो न मल्ह विढ़ंदो, आख़िर मल्ह पहलवान जो पुटु आहे। बाबा साईं छा ही मल्ह बि विढ़ंदो आहे छा? जी मोहम्मद, मल्ह विढ़ंदो न आहे, मल्ह जी सिख्या वरिती आहे। मल्ह मां पहिरियों चक्कर बाबा तव्हां सभु गॾिजी सांवल जे कामयाबी जी दुआ करो, कृपा करे त सुरखुल थी मोटी अचे। जेनी ते मलाखड़ो मारे मोटियो त ॻोठ में वॾी ख़ैरात कबी, वॾी। इंशाअल्लाह बाबा इंशाअल्लाह, मुंहिंजो सांवल सोभारो थी मोटंदो इंशाअल्लाह। काश इहो मुक़ाबलो असां बि ॾिसी सघूं। तव्हां साम्हूं त ॾिसी न सघंदव, बाक़ी मोबाइल में भरे ईंदासीं, उहो तव्हां ॾिसो। बाबा तव्हां चांहि पीअंदव? न मां सांवल जी चांहि सफ़ा बंदि आहे, इनखे मखण, लस्सी ऐं मखियल पराठा खाराए करे। ही मलाखड़ो हिन जो को पहिरियों ऐं आख़िरी न हूंदो, हिन खां पोइ ही मुसलसल मलाखड़ा विढ़ंदो रहंदो। बाबा इन करे हिन जे खाधे पीते जो ख़ासि ध्यानु रखंदी कर। मल्ह पहलवान जो खाधो पीतो का मुश्किल ठाहे, वो आम माण्हूअ खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। ठीकु आहे बाबा, मां पंहिंजे सांवल जो अॼु खां पोइ वधि खां वधि ख़्यालु रखंदसि त सांवल खे छा खाइणो आहे, छा पीअणो आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
जी